अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये वाली मदद कीअं आहियो। उम्मीद आहे त बिल्कुलु सभु ठीकु ठाक हूंदो। अॼु जो व्लॉग कयूं था शुरू। हलीम जो आई किथे आहे तो ॾे आई न आई। असां ॾे बि न आई आहे। दुकान ते अधु कलाकु थी वियो, खाई छॾी हुननि असुल ॾे। बाक़ी नान घुराईंदे छा कनि नान नान ॾे हलंदा वरी हलंदासीं। हलीम ॾे चईं होॾे हलंदासीं जाॾे चईं। ठीकु आहे कॉल कञा पोइ मां हलंदासीं 5 जो ताईं। ठीकु आहे होॾे होॾे राशिद सां वञे या छा त पोइ हलंदासीं। मां हलंदो गॾु सही आहे। दोस्तों देगन वारे फ़ोन कई, मां तकड़ में तड़ कयो। तड़कण खां बाद में मां रेडी थियुमि ऐं पंहिंजा वार सेट कया। दोस्तों वार सेट करण खां बाद में हीअ आहे मुंहिंजो फाइनल लुक। ऐं मूंसां गॾु अची विया हमदान दादा खे इनक पाराइण खां बाद में सिधो निकितासीं पंहिंजे चाचे मोहम्मद अकरम बलोच साहब सां गॾु। इन टाइम वञी रहिया आहियूं नान जो ऑडर ॾियण जे लाइ। बसि नान जो ऑडर ॾियणु कुझु महिमान ईंदा, कुझु मम्मी ईंदा, जंहिंजे लाइ असां बंदोबस्तु कयो आहे। ऐं न्याज़ जेको विरहाईंदासीं अलहमदिल्ला। ही नान असांजा लॻी रहिया आहिनि। ॾिसी रहिया दोस्तों नान वारो हणंदो पियो वञे माशाल्लाह ज़बरदस्त ख़ुशबू बि अचे पई। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हो इन टाइम 3 नान असांजा थी चुका आहिनि। ऐं हीअ ताज़ा गरम नान 3 खां बाद में 20 नान ॿिया लॻी विया। उन खां बाद में हीअ असांजा नान पैक थी रहिया आहिनि, छो त असां 50 नान जो ऑडर ॾिनोसीं जेके असांजा चाचा फैमिली मामा फैमिली अचणी हुई। उनखां अलावा जेके ॿिया मम्मी अचणा हुया। ऐं हीअ तव्हां सां गॾु जेको आहे मां तव्हांजे साम्हूं ई नान खणी थो अचां पियो कुल्हे ते। सिधो चाचा अकरम जे कमरे में बाबा मूंसां गॾु हली। ऐं दोस्तों ॾिसी रहिया हो तव्हां, असां कुझु देरि लाइ बीठासीं पेट्रोल पंप ते, जिते असां बाइक में भरायासीं 1.5 लीटर पेट्रोल भराइण खां बाद में असां हिन टाइम फुल रेडी आहियूं वञण जे लाइ। हीअ असां वञी रहिया आहियूं असां देगन वारे ॾे, जिते असां हिन टाइम दरवाज़े ते पुॼी विया आहियूं। दरवाज़ो खुलण खां बाद में असां सिधो अंदरि हलिया वियासीं। अंदरि वञण खां पहिरियां सभु खां पहिरियां असांजे लाइ गरमा गरम हलीम उतो कढायोसीं। कढाइण खां बाद में सभु खां पहिरियां मूंखे चयो बाबा तूं टेस्ट कर। हीउ उस्तादु आहे ऐं हू मुंहिंजो चाचो आहे। हिन ते मां देगन जो मुआइनो करणु वञा थो। देगां माशाल्लाह फुल लॻी पियूं। मूंखे लॻे थो हिन देग मां कुझु हलीम शॉर्ट थियो आहे, छोकी इहो हर जॻह ते ईअं थींदो आहे, शॉर्ट थियो आहे पर थियणु न खपे ईअं। हीउ मुंहिंजो चाचो बि विज़िट करे रहियो आहे देगन खे। ऐं हीउ जेको आहे मूंखे चेकअप टेस्ट करण जे लाइ मूंखे ॾिनो अथनि, मां चेक करे रहियो आहियां। दोस्तो ज़बरदस्त हलीम हुयो, ॾाढो वणियो माशाल्लाह अलहमदिल्ला ज़बरदस्त ॾाढो बहितरीनु। चाचे के चम बशर पुत्र मज़ा ही आ गया दोस्तों। ही हाँ तो हर साल को मते मानो टेस्ट करा बनाए तो पहुंचेगा। तो कहके मैं गारंटी देनी है। ओके हलीम ओके हलीम माशाल्लाह ओके हां आए तीनों दाल पताई मोकलियो उस्ताद जेका बि जा माण्हू मारम में आया न माना उन्हनि खे माशाल्लाह तव्हांजो हलीम ॾाढो वणियो। खणी अञा ताईं चईंदा आहिनि तो मोकिलो मतिलबु जेका बात बिरोई मला में ज़बरदस्त हलीम सभई तारीफ़ कनि पिया। अबड़न में अच्छा अच्छा बाकी कमाए उते मतलब बेड़े टाइप जो हलीम नथो मिले मतलब जुवारी है हां बस पूरा थी अबड़ा है जाते अबड़ा सही सही मतलब विजरा ना विजरा किरी तो जग में यार घरों नहीं क्यों हां चल ठीक है मुझे गैस इंडिया
गैस अचे न त पोइ छापर ठाहींदा न, छापर में ॿुधाईंदा। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया हिन टाइम असांखे उस्ताद के वर्षी के हलीम जी पेमेंट उस्ताद जे हथ में ॾेई चुका आहियूं। उस्ताद सां वधीक ॿी डिस्कशन करे रहिया हुआसीं ऐं हिन टाइम असां देगन खे पंहिंजी निगरानी में हिन टाइम खणाए रहिया आहियूं, छो त बाद में कंहिं ते बि को भरोसो कोन्हे, कुझु बि थी सघे थो ऐं कुझु थियो बि हुयो हिन देगन में, थी सघे तो कुछ माल शॉर्ट थले। मुंहिंजी नज़र में ईअं चाचे के भी शक हुयो। ठीक है दोस्तों। हिन टाइम मां ऐं मुंहिंजो सौट हिन टाइम जेको आहे हलीम के फुल घोटालो हणी रहिया आहियूं। माशाल्लाह ज़बरदस्त इंतिहा दर्जे जो सुठो हलीम हिन टाइम घोटालो हणी 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 ॿाहनि में ई सूर पइजी वियो। दोस्तों हलीम लाजवाब आहे यार, बसि हिन में थोरो ॾंडी हणंदा आहिनि जेकी मालिकनि जे पुॼण खां अॻु में जेको कुझु हलीम शार्ट थी वेंदो आहे मथो मथो 2-4 किलो 5-6 किलो हलीम शार्ट थींदो आहे, इहो थोरो ॾुख थींदो आहे यार, छो त न्याज़ जी शइ आहे, ईअं थियणु न खपे। ठीकु आहे न, छो त अलाह वास्ते या न्याज़ जी शइ आहे, ईअं थियणु न खपे। ठीकु आहे। अच्छा दोस्तों अॼोको व्लॉग अॼु हिते कयूं था एंड, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।